मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह। संदन नालो फ़कीर अब्दुर्रहीम ऐं कुनियत अबू अल फज़ल आहे। वालिद साहब जो नालो अलहाज मेहराब फ़कीर बिन अलहाज कादिरदाद फ़कीर बिन मौला बख्श फ़कीर बिन मेहराब फ़कीर बिन सोराब ख़ान क़ौम शर बलोच आहे। शर बलोचन जी हिकु मशहूर ज़ात आहे। राजी जुज़ुम सां बलोची ॿोली में शर जी माना चङो भलो सेहतमंद ख़ुशि खुरम ऐं हसीन जमील आहे। अॼुकल्ह बि ख़ुशदार तुरबत ऐं मकरान वग़ैरह जे इलाइक़े में उतां जा बलोच मेज़बान पाण वटि ईंदड़ महिमान जी ख़ैरो आफ़ियत मालूम कंदे चवंदा आहिनि, थो शरीन थो वशी, यानी तूं चङो भलो आहीं, तुंहिंजी तबियत सही आहे। उस्तादुल उलमाए अलामा मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी जन जी पैदाइश 27 रमज़ानुल मुबारक 1363 हिजरी मुताबिक़ 14 सितंबर 1944 ईस्वी बरोज़ जुम्मा सुबह सादिक जे सईद घड़ी में ॻोठ सेबाणो ख़ान शर देह गाही चाकराणी लॻ खरड़े तालका ठरी मीरवा ज़िला ख़ैरपुर मीरस में थी, जिते संदन ॾाॾो अलहाज कादिरदाद फ़कीर कुटुंब समेत पंहिंजे वालिद साहब फ़कीर मौला बख्श शर जे आबाद कयल ॻोठ खां आर्ज़ी तौरु नक़ल मकानी करे ॻोठ सेबाणो ख़ान शर में मकाते ते ज़मीन वठी ज़मीन आबाद करण लाइ रिहाइश पज़ीर हो। उस्तादी मुफ्ती साहब जन जे परॾाॾे फ़कीर मौला बख्श शर दे मट तालका ठरी मीरवा में ज़मीन ख़रीद करे सन 1929 ईस्वी में ॻोठ ॿधो ऐं सन 1942 ईस्वी में पंहिंजे ॻोठ में प्राइमरी स्कूल मंज़ूर करायो। ॻोठ वारे उन स्कूल में हज़रत मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी जन इब्तिदाई तालीम हासिल कई। संदन उस्तादनि में हाजी लाल बख्श ख़ान ख़ासकेली, हाजी मीर मोहम्मद शर रबडिनो शेख, ग़ुलाम अली कुबर उर्फ़ उस्ताद दादलो ऐं उस्ताद जमालदीन शामिल आहिनि। शुरू खां संदन आला ज़हानत ऐं इल्म सां चाह सब उस्तादनि साहिबनि जे साणनि बेहद मुहबत ऐं शफ़क़त रही। उन बाद संदन वालिद अलहाज मेहराब फ़कीर बि उन साॻे स्कूल में उस्ताद थी आया ऐं मुफ्ती साहब जन पंहिंजे वालिद साहब जा बि शागिर्द थी रहिया आहिनि। मुफ्ती साहब जन 1954 ईस्वी में प्राइमरी पास कयऊं। 1956 ईस्वी में 6 दर्जे जो इम्तिहान ॾिनो ऐं उन सां गॾोगॾु क़ुरान पाक जी तालीम उस्ताद हाफ़िज़ कादिर बख्श खां हासिल कयऊं, जेको डेरा गाज़ी ख़ान जो रहाकू हो ऐं अलहाज मेहराब फ़कीर उनखे ॻोठ फ़कीर मौला बख्श शर में ॻोठ जे ॿारनि खे क़ुरान मजीद जी तालीम ॾियण लाइ मुक़ररु कयो हो। उस्तादी मुफ्ती साहब जन इब्तिदाई तालीम पिराइण बाद पंहिंजे वालिद ऐं ख़ासि तरह ॾाॾा साहब हाजी कादिरदाद फ़कीर जी दीनी इल्म सां शौक़ सबब बर सगीर जे अज़ीम इस्लामी दरसगाह जामिया राशिदिया दरगाह मुबारक पीर जो ॻोठ में सन 1957 ईस्वी में जे मई महीने में दाख़िल थिया ऐं पंहिंजी बेपनाह शौक़, ज़हानत, महिनत ऐं उस्तादनि सगुरनि जी ख़िदमत, अदब ऐं दरगाह मुबारक जे फैज़ो बरक़ात सां दर्स निज़ामी जे कोर्स में मशगूल थिया। पाण फ़ारसी ऐं अरबी जी इब्तिदाई कोर्स खां दौराए हदीस ताईं जामिया राशिदिया जे जय्यद रब्बानी आलिमनि ऐं अज़ीम अल मर्तबत उस्तादनि सगुरनि जे फ़याज़ी सां पंहिंजी तालीम पूरी कयऊं। मुफ्ती साहब जन जामिया राशिदिया जे इल्मी बहर मां तक़रीबन 10 साल इल्म ऐं फ़ज़ल जा मोती मेड़े सनद फ़राग़त हासिल कई ऐं 27 रजब शरीफ़ 1386 ईस्वी मुताबिक़ 11 नवंबर 1966 ईस्वी बरोज़ जुम्मतुल मुबारक संदन दस्तार बंदी थी। क़िबला मुफ्ती साहब जन जी दस्तार बंदी वारे तक़रीब में जन बुज़ुर्गनि, आलिमनि, फ़ाज़िलनि ऐं मशाइख़नि पग ॿधाइण वक़्तु खेनि दुआउनि सां गॾु दस्तार फ़ज़ीयत जा वर ॾिना। उन्हनि मां चंद बुज़ुर्गनि जा नाला ही आहिनि। आरिफ़ बिल्ला हज़रत अलामा पीर मोहम्मद कासिम मशहूरी साहब, मुजाहिद इस्लाम हज़रत पीर ग़ुलाम मुजद्दद सरहंदी साहब, गज़ाली ज़मान हज़रत अलामा सैयद अहमद सईद काज़मी साहब, शेर पाकिस्तान मनाज़िर इस्लाम हज़रत अलामा मोहम्मद उमर अशरवी,
उस्तादुल हाफिज़ मुस्तजाबुद्दुआ हज़रत हाफिज़ इमाम बख्श सुमरो साहब, वाइज़ुल इस्लाम हज़रत मौलाना काजी दोस्त मोहम्मद बुलबुल सिंध, मुफ्ती आज़म सखर आलिम बिल अमल हज़रत मुफ्ती मोहम्मद हुसैन कादरी साहब, मखदूम अल उलमा हज़रत मखदूम अमीर अहमद अब्बासी खोड़ाई साहब, मुफ्ती साहब जन जामिया राशिदिया में जन काबिल फ़ख्र उस्ताद ज़ा किराम खां दीनी तालीम जो फैज़ पिरायो, उन्हनि जा अस्मा गिरामी ही आहिनि। मुफ्ती आज़म पाकिस्तान फ़िक़्ह आज़म उस्तादुल उलमा हज़रत अलामा मुफ्ती मोहम्मद साहिब दान खान जमाली नूरुल्लाह मरकदा, सूफ़ी बासफ़ा उस्तादुल उलमा व मोहतमम जामिया राशिदिया हज़रत मौलाना फ़कीर मोहम्मद सालिह महर, नबीरा आला हज़रत शेखुल हदीस अलामा मुफ्ती तक़द्दुस अली खान बरेलवी, शेखल माकूल वल मनकूल आलिम अजल हज़रत अलामा सैयद हुसैन इमाम अख्तर, जीनतुल मदरसीन हज़रत मौलाना हाजी अब्दुल समद मेतलो साहब, ख़तीबुल लाजवाब हज़रत अल्लामा करीम बख्श दायो साहब, खानकाह हज़रत रोज़े धणी नूरुल्लाह मरकदा जे सुनहरे गुंबज़ जे छांव में क़ाइम क़ुरान सुन्नत ऐं इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आम कंदड़ बरे सगीर जे अज़ीम इस्लामी दरसगाह जामिया राशिदिया मां फ़ारिगल तहसील थींदड़ उलमा किराम के जामिया राशिदिया जे मुअस्सिस ऐं अमीर आला हज़रत मखज़न करामत मुनब्बे सखावत हज़रत पीर साईं सैयद शाह मर्दान शाह सानी जन जी उर्फ़ी इस्म मुबारक सैयद सिकंदर अली जी निस्बत सबब सिकंदरी सॾियो वेंदो आहे। क़िबला मुफ्ती साहब जन बि इल्मी निस्बत सिकंदरी सां गॾु रूहानी तौर पिणु कादरी सिलसिले में ख़ानकाह हज़रत पीर साईं पागारा दामत फ़यूज़ात हम सां मुंसलिक आहिनि। हज़रत मुफ्ती साहब ऐं संदन ख़ानदान जे ख़ानकाह आलिया हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी नूरुल्लाह मरकदा जन सां रूहानी निस्बत तक़रीबन पौणनि 200 सालनि खां वठी क़ाइमु आहे। उन जी इब्तिदा हिन तरह थी जो सोहराब ख़ान शर जो फ़र्ज़ंद महराब ख़ान जवानी में माल चारींदो हो। हिकु ॾींहुं धण मां का ॿकरी गुम थी वई, जंहिं ते खेसि संदन वालिद सरज़निश कई त पाण घरां कावड़ जी ॻोठ खां उत्तर तरफ़ तले वारनि बेहड़नि फ़क़ीरनि जे ॻोठ ॾांहुं रवानो थियो, जिते बेहण कीरिया ऐं कलोड़ा ज़ातियुनि जा फ़क़ीर रहंदा हुआ। उन्हनि मां घणा इमामुल आरिफ़ीन मुजद्दिदुल असर हज़रत पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी जे ख़ानकाह जा मुरीद हुआ। उन वक़्तु हुस्न इतफ़ाक़ सां ख़ानकाह आलिया राशिदिया जा सजादा नशीन हज़रत पीर सैयद अली गौहर शाह अव्वल असगर साईं उर्फ़ पीर साईं बंगले धड़ी तली में मंज़िल अंदाज़ हुआ ऐं हज़ारे माण्हू संदन ज़ियारत फैज़ बिशारत लाइ कठा थियल हुआ। मेरा फ़क़ीर जी दिलि खे उन मंज़र मोहे विधो ऐं खेसि उन मर्द कामिल जी ज़ियारत ऐं सोबत जो शौक़ु जाॻियो। अहिड़ी रीति तक़दीर मेरा फ़क़ीर खे हज़रत पीर साईं बंगले धड़ी जी ख़िदमत में छिके आई ऐं पाण सिलसिला आलिया कादरिया में शामिल थियण लाइ आयल फ़क़ीरनि सां गॾु ख़िदमत में हाज़िर थियो। संदन झलक ॾिसण सां ई निगाहे वली जो शिकार थी वियो। हज़रत पीर सैयद अली गौहर शाह जन वॾा फ़याज़ ऐं साहिब बसीरत हुआ। उन्हनि खे मेरा फ़क़ीर अर्ज़ु कयो क़िबला ग़ुलामी में क़बूल फ़रमाए, तरीक़त में हिन मिसकीन खे बि शामिल फ़रमायो। पाण मेरा फ़क़ीर ते इरफ़ानी निगाह विझंदे फ़रमायाऊं, अव्हां खे ज़रूरु तरक़ीक़ा आलिया में दाख़िल कबो, लेकिन पहिरियां अव्हां जा वार शरई तौरु कटिया वेंदा, छो त मेरा फ़क़ीर जा वार बलोची रिवाज मूजिबि तमामु डिघा छॾियल हुआ। मेरा फ़क़ीर अर्ज़ु कयो त क़िबला ही त वार आहिनि, जे हुकुम फ़रमायो त सिर बि घोरे छॾियां। पोइ हज़रत पीर साईं जन जे हुकुम सां मेरा फ़क़ीर जा वार शरई तौरु कटिया विया। बाद में हज़रत इमामुल आशिकीन पीर सैयद अली गौहर शाह अव्वल असगर साईं कुदस सरह जन तरीक़ा आलिया कादरिया में बैत फ़रमाई। मेरा फ़क़ीर उन वक़्तु 1837 ईस्वी खां हज़रत पीर साईं बंगले धणी जी बैत करे कादरी तरीक़े जो ज़िक्र वठी ख़ानकाह रोज़े धणी जे सजादा नशीन पागारा पीरनि जी मुरीदी में दाख़िल थियो। संदन वफ़ात रबियुल अव्वल 1322 हिजरी जून 1904 ईस्वी में थी।
मेरा फ़कीर खां पोइ संदन फ़र्ज़ंद फ़कीर मौला बख्शर हज़रत पीर सैयद हिज़्बुल्लाह शाह मिस्किन अलमारूफ़ पीर साईं तख्त धणी खां बैयत कई। फ़कीर मौला बख्शर तक़रीबन 100 साल खां मथे जमार लथी। उस्ताद जी क़िबला मुफ्ती साहब जन खे 3 न्याणियुनि ऐं 4 फ़र्ज़ंदनि जो औलाद आहे। संदन फ़र्ज़ंदनि में मोहतरम अब्दुल नबी फ़कीर शर, मुफ्ती नूर नबी नईमी सिकंदरी, मुफ्ती हाफ़िज़ हक़ नबी सिकंदरी अज़हरी ऐं डॉक्टर फ़ज़ल नबी शामिल आहिनि। मुफ्ती साहब जन पंहिंजे औलाद जी बहितरीन तालीम ऐं तरबियत कई आहे।